नाज़रीन खबर ने अपडेट जे सिलसिले की अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कंदासीं। मोरो ख़बर शामिल कजे थी सिंधी इल्ताफ़ सुमरो जी रिपोर्ट मुताबिक़ पुलिस की कामयाब कार्रवाई वॾी तादाद में नशावर सोपारियों आदाब हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार करे वरतो। केस दाख़िल करे छॾियो। SSP नौशरो फिरोज़ सिंघार मलिक जे हुक्मनि ते DSP मोरो सरदार खान चांडियो। SHO मोरो राजा नवीद सरफराज SHO दर्स रजब अली मैतलो पंहिंजी टीम सां गॾिजी हिक जाइ ते कामयाब छापो हणी वॾी तादाद में नशावर सोपारियों आदाब ऐं Z21 हथ करे एक जवाबदार के गिरफ्तार करे वरतो। उन सिलसिले में DSP मोरो सरदार खान चांडियो SHO मोरो राजा नवीद सरफराज SHO दर्स रजब अली मैतलो एक गडियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे छो त SSP नौशरो फिरोज़ सिंघार मलिक जी सख्त हिदायतुनि ते मोरो में मुख़्तलिफ़ ॾोहनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। उन सिलसिले में एक खुफिया इतला मिलियो। मोरो शहर में हिक ई जाइ ते कामयाब छापो हणी जवाबदार असद सियाल के गिरफ्तार करे वॾी तादाद में नशावर सोपारियुनि जा पैकेट हथ करे वरिता आहिनि। गिरफ्तार जवाबदार ख़िलाफ़ मोरो थाणे ते केस दाख़िल कियो पियो वञे। DSP मोरो सरदार खान चांडियो SHO मोर राजा नवीद सरफराज ऐं SAO दर्स रजब अली मैतलो वधीक चो त ॾोहरी मंशात फरोशन जुआरनि ऐं समाजी बुराइनि में मुलविस ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ कयूं वयूं आहिनि। कंहिं बि ॾोहारे खे हरगिज़ बख़्श न कयो वेंदो। जी जगह जिथे टिप कंदो हो उते SHO साहब के इंफॉर्मेशन मिली। जंहिं इंफॉर्मेशन जे पंहिंजो मुताबिक़ उनजे साॻी जगह ते वञी रेड थियो आहे, जितो रेड पाण बि पकड़ियो आहे। वॾे मक़दार में सामान मिलियो आहे। नशावर सोपारियूं मिलियूं आहिनि जंहिंजो पंहिंजो असद जे साम्हूं बीठो आहे, जेको तव्हां मौक़ूफ़ पुछी सघो था। जी बिल्कुल असांखे जीअं इंफॉर्मेशन मिली पंहिंजे DSP साहब जी तरफ़ां त असां फ़ौरन उते उन प्लेस ते पहुतासीं। हिन जगह हुई खुफिया हिन जी जिथे हिन गोदाम तौर ते डंप कयल हुई माल, जितां वॾी मक़दार में सुपारियूं ऐं असांखे हथायूं आहिनि। आदि मुजरिम आहे, अॻ में बि प्रिवेंशन जो रिकॉर्ड आहे, काफ़ी दफ़ा चालान थियल चुका आहे। सॼे मोरे जे इलाइक़े में हीअ सप्लाई कंदड़ आहे, वॾो डीलर जेको ॿियनि खे सप्लाई थो करे। ऐं असां हिन ते कार्रवाई कई आहे जो हींअर असां हिन ख़िलाफ़ केस रजिस्टर करे कानूनी मुताबिक़ कार्रवाई कंदासीं। पी जो नालो वेठल छा में गिरफ़्तार थियईं? घणी सोपारियूं दादा? 100-150 आहिनि। अॻे में कारोबार कंदड़ आहीं? अॻे में कारोबार कंदड़ आहीं? पोइ हाणे जेके मिलियूं नकी तव्हां वटां मिलियूं